अस्सलाम वालेकुम या अली मेरा दोस्तों, उम्मीद कयां सभु ठीकु हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। जीअं त अॼु एल्बम आहे 20-25, तक़रीबन एल्बम कंप्लीट थियण वारा आहिनि, पर मुंहिंजे ख़्याल में ही आख़िरी एल्बम आहे। बाक़ी सभु रखी चुको आहियां ऐं सभ खां पहिरियां दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं। सभ खां पहिरियां दोस्त आहे RA बलोच, हिन जी वॾी महिरबानी, कमेंट्स करे थो। ऐं उनखां पोइ आहे हसन अहमद महर साहब, उन्हनि जी बि वॾी महिरबानी, लख थोरा लख कुर्ब। उनखां पोइ आहे M प्रोडक्शन, अदा वॾी महिरबानी तव्हांजी, लख एहसान, कुर्ब तव्हांजा थोरा हितां। उनखां पोइ आहे बादशाह सोलंकी साहब, उन्हनि जी बि वॾी महिरबानी, लख एहसान, कुर्ब, अलाह कंदो ख़ुशि हूंदव। उनखां पोइ आहे मुंहिंजो प्यारो दोस्त आहे शाहबान सोलंकी साहब, उनजी वॾी महिरबानी, इहो मुंहिंजो दोस्त आहे ख़ासि। वॾियूं महिरबानियूं दोस्तों, उमेदु कयां थो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। सपोर्ट कयो पिया, वॾियूं महिरबानियूं, लख थोरा। एल्बम आहे, वॉल्यूम आहे 20-25, एल्बम 11 आहे, पर हिन में शाइरी गौर गदाई जी बि आहे ऐं ॿिए शाइर जी बि शाइरी आहे। हिन एल्बम जो टाइटल आहे तोड़े असगर टुरण जे क़ाबिल नहीं। तव्हांखे हिन जी माना ख़बर आहे अलाए कोन, पर आऊं तव्हांखे हिन जी माना थोरी ॿुधाए छॾियां। तोड़े असगर टुरण जे क़ाबिल नहीं, चा वञ मैदान में राज़ी हा। माना टुरण जी माना आहे त हलण जे क़ाबिल न आहे, नंढड़ो आहे, मासूम आहे, 6 महीननि जो आहे। तो इन करे गौहर गदाई तमामु बहितरीनु ऐं ग़मगीन शाइरी लिखी आहे। तोड़े असगर टुरण जे क़ाबिल नहीं, चा वञ मैदान में राज़ी हा। ऐं हिन में मसाइब पढ़ंदो आहे शमन अली, ज़बरदस्त, मूंखे ॾाढो पसंदि आहे इहो नुंहुं। ऐं उनखां पोइ हिन जो नुंहुं आहे जंग नहीं करनी। ऐं उनखां पोइ आहे आयो इब्ने अली छॾे। ऐं उनखां पोइ आहे लोली ॾियां अली असगर। उनखां पोइ आहे सुगुरां ॾे सजणा। उनखां पोइ आहे तोड़े नबूअत सादा हक़। उनखां पोइ आहे जेको साल 18 पालिया हम ओ दुश्मना दिलहीद किताब। तमामु बहितरीनु एल्बम। ऐं ही एल्बम कुझु उर्दू आहे, कुझु सिंधी आहे दोस्तों। ऐं इनखां पोइ मां सम्झां थो एल्बम पूरा थी चुका आहिनि। ऐं शुरू में जेके 1-2 एल्बम मां ठाहिया, उन में डबल करे मां हलाया, हिकु ई वीडियो में 2 एल्बम मां शामिलु कया। इन हिसाब सां मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ त सभु एल्बम नाज़ प्रोडक्शन जा पूरा थी विया आहिनि। ऐं उनखां पोइ हैदरी जा बि एल्बम काफ़ी पूरा थी विया आहिनि। उनजा 4 एल्बम रहियल आहिनि, 35 वॉल्यूम रहियल आहे। ऐं उनखां पोइ रहियल आहे 10 वॉल्यूम रहियल आहे। वॉल्यूम 5 आहे हैदरी में, उहो बि रहियल आहे। ऐं 55 वॉल्यूम आहे हैदरी में, उहो बि रहियल आहे। मतिलबु 4-5 आहिनि, पर एतिरा थी सघे शामिलु न बि करे सघूं। ॾिसूं, हाणे वधीक तव्हांजे मथां आहे, तव्हां जेतिरो चाहींदव त ओतिरी असांजी माना हौसला अफ़ज़ाई थींदी। कमेंट्स ईंदा, लाइक ईंदा, व्यूज़ हलंदा, सुठा हलंदा, पोइ कमु कंदासीं। ठीकु आहे दोस्तों। उनखां पोइ शेयर कंदा दोस्तनि ताईं, लाइक कंदा। उनखां पोइ तव्हांजी ईअं सम्झो त जेका महिरबानी कयो था पिया, उनजो अजुर इंशाअल्लाह तव्हांखे असां ॾींदासीं बिल्कुलु।